मोहतरम दोस्तों, दुनिया में विक्री हो गई शयूं तव्हां असांखे नज़र ईंदियूं जेके अल्लाह तआला पाण ठाहियूं आहिनि ऐं ॿियो तव्हांखे ऐं असांखे उहे शयूं नज़र ईंदियूं जेके पाण ठाहियूं आहिनि, इंसान ठाहियूं। इन में फ़र्क़ु कहिड़ो? हिकिड़ो फ़र्क़ु इहो आहे त जेके इंसान शयूं ठाहियूं इंसान सामान जो मतिलबु उनखे मटीरियल बि चइबो, अरबीअ में उनखे मादो चइबो। मादे जो मोहताज है इंसान, मटीरियल जो। मिसाल की ॻाल्हि, इंसान कपिड़ो ठाहे सामान में, इंसान सिरो थो सामान ठाहींदो, इंसान प्लेट थो सामान ठाहींदो, घड़ी थो ठाहे, मोबाइल फोन थो ठाहे, मोटरसाइकिल थो ठाहे, बस, ट्रैक्टर, बिल्डिंगूं, जायूं, पत्थर, टायरूं, बिजलियूं, पंखा, जनरेटर, जंहिं शइ खे असर को तो सवाल ये पैदा करते हैं यह शय मान छाला खाए माना मैंने माता खपे सामान खपे माते जो वरता है मटीरियल जो वरता है उन मथा को जोड़ देकर करे मुख्तलिफ विषयों मिलाए वो एक नई शय चाहे मार्केट में आए। अल्लाह तबारक लेकिन शय पैदा करियों खाइयों अल्लाह तबारक की ज़ात सामान है मटीरियल की मोहताज कोने। असां सोनो ठाहियूं मिट्टीअ मां, ठीक है, वो है सड़न मां जाए पर मिट्टी सां ठही आहे उहा कीअं ठाही? असां कपड़ा धोता पानी में वेंदासीं, पानी सां उन लॻी त पानी पीतो, जानवर ढोरनि खे पानी पियारियो, पाणी मंझान वरी बर्फ़ ठाहीसीं, पाणी मंझान शरबत ठाहियासीं, पाणी मंझान खाधा तयार कयासीं, पर पाणी छा ठहियो? पाणी कीअं ठहियो? असां खाधो पचायो ॿाहिरि खाधा पचाईंदा आहियूं, पाणी पचाईंदा आहियूं, ॿाहिरि छामा ठाहींदा वरी जेके स्कूलनि में पढ़नि था जेके साइंस था पढ़नि उहे चवनि था